रहमान रहीम। सभी दोस्तों के अस्सलाम वालेकुम। या अली मदद खुदा बख्श कच्छी की तरफ का टंडू मावल खान जो असो दोस्त है सिकंदर अली बलोच साहब उन चैनल खोलियो है सिंध विज़न टीवी। वध खां वधीक जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे असांजो अर्ज़ु आहे त उनखे सब्सक्राइब करियो। ऐं असांजा हीउ तमामु हिकिड़ो सुठो इदारो आहे जंहिंमें अदीब फ़नकार जेके फ़न वारा माण्हू आहिनि उन्हनि खे हीअ अॻियां खणी अचनि था, उन्हनि जे फ़न खे ज़ाहिर कनि था। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बेत आहे, पाणी दम होत कुझु आऊं बि थिया अॻु भरी मता चवे खान भलो थियनि कमीनी मां की न थियो। त असांखे बि अॻु भरे करण जे लाइ कुझु न कुझु करिणो पवंदो आहे। हीअ असांजो तमामु प्यारो दोस्त आहे ऐं शहूर आहे। हिन दोस्त में असांजे शहूर वारो जेको दोस्त आहे उहो तमामु असांखे पसंदि आहे तमामु घणो, सिकंदर अली बलोच साहिबु। ऐं वरी ॿीहर आउं चवां थो सिंध विज़न टीवी खे वधि खां वधीक सब्सक्राइब करियो। ऐं अव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो ई अर्ज़ु आहे खुदा बख्श कच्छी जी तरफ़। या अली